ख़बर मां ॾींदासीं सेवण मां हज़रत कलंदर लाल शहबाज से 771 उर्स जे ॿिए ॾींहं जूं तक़रीबूं जारी आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया मुल्क जे कुंड-कुर्छ मां पांधीअड़नि जी वॾी आमद जो सिलसिलो जारी आहे। शहर जे रौनकुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। कलंदर जे पांधीअड़नि जे रोज़े ते हाज़ी बि भरी वई। धमालूं हणी अक़ीदत जो इज़हार कयो वियो। हर तरफ़ तमातम मस्त कलंदर जूं सदाऊं गूंजी रहियूं आहिनि। उर्स जे ॿिए ॾींहुं मोलचंद जे मकान तां रामचंद जी अॻवाणीअ में दरगाह ते मेहंदी आणण जी रिवायती रस्म अदा कई वई। मलाखड़े जा मुक़ाबला ऐं अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे, जॾहिं त नाले वारा अदीब, शाइर ऐं महक़िक़ शाइरी पेश कंदा। अव्हांखे अपडेट कयो पिया सेवण मां हज़रत कलंदर लाल शहबाज से 771 उर्स जे ॿिए ॾींहं जूं तक़रीबूं जारी आहिनि। मुल्क जी कुंड-कुर्छ मां पांधीअड़नि जी वॾे अंग में आमद जारी आहे। शहर जी रौनकुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। कलंदर जे पांधीअड़नि जी रोज़े ते हाज़ी बि भरी वई। धमालूं हणी अक़ीदत जो इज़हार कयो वियो। हर तरफ़ दमादम मस्त कलंदर जूं सदाऊं गूंजी रहियूं आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया सेवण मां कलंदर लाल शहबाज से 771 उर्स जे ॿिए ॾींहं जूं तक़रीबूं जारी आहिनि। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़कार सोलंकी। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सबा बिल्कुल हज़रत लाल शहबाज कलंदर जे 771 उर्स मुबारक जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं सेवण में जारी आहिनि। मुल्क जे कुंड-कुर्छ मां पांधीअड़नि जो वॾो अंग सेवण जो आमद जो सिलसिलो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। कलंदर जी नगरीअ में कलंदरी अक़ीदतमंदनि जो समुंड उथरण करे शहर जे रौनकुनि में ॿीणो इज़ाफ़ो थी वियो आहे। अक़ीदतमंद वॾे अक़ीदत ऐं जोश जज़्बे सां वॾियूं रैलियूं ऐं जुलूस कढी सिदड़ी दास, सेवण दास, सखी शहबाज कलंदर ऐं दमादम मस्त कलंदर जी सदाउनि सां पंहिंजे रूहानी रहबर जी मज़ार ते अक़ीदत जा गुल निछावर करे रहिया आहिनि ऐं उन सां गॾु हू डिघियूं चादरूं खणी कलंदर जे रोज़े ते चाढ़े धमालूं हणण में मसरूफ़ आहिनि। उर्स मुबारक जे ॿिए ॾींहुं अॼु मोलचंद जे मकान तां रामचंद जी अॻवाणीअ में दरगाह कलंदर ते मेहंदी आणण जी रस्म पिणु अदा कई वेंदी, जंहिंमें अक़ीदतमंद सादात ऐं शहरी वॾे अंग में शिरकत कंदा। जॾहिं त ॿिए तरफ़ अॼु शाम जो कलंदर जे उर्स जे मौक़े ते सक़ाफ़ती मलाखड़ो पिणु मुनक़िद कयो वेंदो। फोक क्राफ्ट म्यूज़ियम में मौसीक़ीअ जी महफ़िल ऐं राति जो शहबाज ऑडिटोरियम में अदबी कॉन्फ्रेंस पिणु मुनक़िद कई वेंदी, जंहिंमें नाले वारा अदीब, शाइर, मुहक़िक़ पंहिंजा मकाला ऐं शाइरी पेश कंदा। जॾहिं त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त कलंदर जे मेले जी आख़िरी धमाल ते सुभाणे सूमर जे ॾींहुं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु सेवण पहुची कलंदर जे मेले जी हाज़िरी भरे चादर चाढ़ींदो ऐं मेले जी आख़िरी तक़रीबनि में शिरकत कंदो। जॾहिं त आख़िरी ॾींहं ते शाम जो मलाखड़ो ऐं राति जो शहबाज ऑडिटोरियम में लोक रस महफ़िल थींदी। जी सबा। ज़ुल्फ़कार सोलंकी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।